ख़िदमत में हाज़िर थियो। उन वक़्तु जंगियुनि जो दौर हूंदो हो, नौजवान जेके हूंदा हुआ उहे जिहाद जे लाइ तयारु थींदा हुआ। पाण करीमन हुकुम फरमाईंदा हुआ त जिहाद जे लाइ तयारु थियो। पोइ हिकिड़ो शख़्स पाण करीमन वटि हाज़िर थियो। पाण करीमन खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हांजे हथ ते बैत थो करियां जिहाद जे लाइ, माना मां जिहाद जे लाइ तव्हां वटि आयो आहियां, तव्हां खां इजाज़त वठां थो त मां जिहाद ते हलां। एतिरा केतिरा ई वाक़िआ हदीस में अचनि था। पोइ पाण करीमन उन्हनि खां पुछो त छा तुंहिंजा वालिदैन ज़िंदा आहिनि? त उन चयो, जी या रसूल अल्लाह, मुंहिंजा वालिदैन ज़िंदा आहिनि। पोइ पाण करीमन फरमायो त तुंहिंजो असुल जिहाद इहो आहे त तूं घर वञ ऐं पंहिंजे वालिदैन जी वञी ख़िदमत कर, तुंहिंजो जिहाद क़बूल थी वियो। अहिड़ी तरह केतिरा ई मुख़्तलिफ़ हदीसुनि में वाक़िआ अचनि था जिन में सहाबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा हुआ ऐं अर्ज़ु कंदा हुआ त असां जिहाद ते हलणु था चाहियूं। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चई करे हिननि खे वापसि कंदा हुआ त जेकॾहिं हुननि जी वालिद या वालिदा ज़िंदा आहे त हुननि जी वञी ख़िदमत। हदीस नंबर 3 अबू दाऊद ऐं इब्न माजा में हदीस आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो वियो कंहिं सहाबी त या रसूल अल्लाह, असांजा वालिदैन ज़िंदा न आहिनि, पोइ असां हुननि सां हाणे कहिड़ो सलूक कयूं? जेकॾहिं असां हुननि जी हयाती में हुननि जो अदब न कयो या हुननि सां सुठो सलूक न कयो, हाणे त उहे वफ़ात करे आया, पोइ हाणे हुननि सां कहिड़ो सलूक कयूं? पाण फरमाइनि, जेकॾहिं उहे वफ़ात करे विया आहिनि त उन्हनि जे लाइ हर वक़्तु मग़फ़िरत जी दुआ घुरंदा कयो, उन्हनि जे लाइ क़ुर पढ़ंदा कयो, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदा कयो। उन खां पोइ अगरि उहे का वसियत करे विया आहिनि त उन वसियत ते अमल करायो। पहिरियों त उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरो, ॿियो जेकॾहिं का वसियत करे विया आहिनि त उन वसियत ते ज़रूरु अमल करायो। ऐं टियों त अगरि उन्हनि जो दुनिया में कंहिंसां झगड़ो या झगड़ो हुयो, तव्हां ते फ़र्ज़ु आहे त तव्हां उन माण्हू सां वञी करे सुलह करे अचो ऐं रहम कयो पाण में। इन वाक़िए सां रिलेटेड हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाक़िआ चए थो, पाण मके मुकर्रमा खां कंहिं सफ़र ते निकिता, रस्ते में हिकिड़ो एराबी उन्हनि खे मिलियो। पाण हुन एराबी खे पंहिंजी सवारी ते बि विहारियनि ऐं अॻियां हली करे कंहिं हंध ते बीठा त हुन सवारी तां लाहे करे पंहिंजी दस्तार में अमल मुबारक हुनखे ॾिनी त हज़रत इब्न दीनार रज़ी अल्लाह ताला बि गॾु हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो त इन जो छा माजरो आहे जो तव्हां हिकु एराबी खे पंहिंजो अमामो मुबारक ॾेई छॾियो? त उन हज़रत अब्दुल्लाह बिन उमर हुनखे चयो त मुंहिंजो वालिद उमर बिन ख़त्ताब हिन जे वालिद जो तमामु बहितरीनु दोस्त हो ऐं हाणे मूं ते फ़र्ज़ु आहे, छो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त जेकॾहिं तव्हांजे वालिद जो दोस्त ज़िंदा हुजे त तव्हां हुन सां सुठे तरीक़े सां अमल में कयो ऐं हुन सां रहम कयो ऐं उन्हनि खे तोहफ़ा ॾियो, उन्हनि सां मिलो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल ॾिसी करे इन जे करे मूं हिनखे पंहिंजो अमामो ॾेई